नासिन जोही में गुजरियल केतिरनि कलाकनि खां वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। केतिराई कचा घर रही पर पइजी विया आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे जोही मां धरती टीवी जो रिपोर्टर ज़ाद मोहम्मद गाडी। जोही में गुज़रियल 24 कलाकनि खां जेको बरसात जो सिलसिलो आहे उहो वक़्फ़े सां जारी आहे। हिन वक़्त में जेको बरसात हलंदड़ आहे ऐं जेके जोही शहर समेत जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि जा जेके कचा घर आहिनि उहे बि जो सवें घर जेके टही पट पइजी विया आहिनि ऐं उतां जे जेके ॻोठाणनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। असां थियो आहे ॿियों महीनो आहे, यको पियो थियूं बरसातूं पवनि, बरसाति रुकण जो को नालो ई कोन्हे को। असांजा कचा घर जेके बि आहिनि टोटल तक़रीबन ड्रही पिया आहिनि। कंहिंजो कोठो ड्रही पियो आहे, कंहिंजो कोट तमामु घणो नुक़सानु थियो आहे। हिकु बेरोज़गारी, ॿियो वरी इहे जेके कचड़ा घर आहे इहे बि ड्रही पिया। हे तव्हां जे अॻां ॾिसो था कैंट लॻायूं वेठा आहियूं, पर अञा तव्हां हेॾे अंदरि घरनि में ॾिसो त तमामु घणो से नुक़सानु हे बरसाति असांखे ॾेई वई आहे। घर किरी पिया, पाण असां दर पदर सभु असांजो नुक़सानु थी वियो आहे। बाक़ी सिर हिकिड़ो बचियो आहे जेको निकिती आहे ॿाहिरि। न का शइ न बाबा, असांखे इहो ॾिसी त असां वेठा आहियूं छा खटोला पेतियूं ॿाहिरि पियूं आहिनि। थियो त कुझु कोन्हे साईं, असांखे अञा का बि सपोर्ट न आहे ठही जेका ॿुधायूं त असांखे इहे सपोर्ट ठही आहे। अपील इहा आहे त जेके कोटड़ा आहे घरड़ा नथा आहिनि भला वधीक न रुगो इहे रुगो खणाए ॾिए त बि असांजे लाइ भलो आहे। जीअं ॾिस चुल्हो किरी पियो आहे, होॾां जाॻह जी तूली आहे उहा किरी पई आहे, होॾां परियां कोट किरी पिया आहिनि। का ॾियण वारो आहे, पोइ मज़ूरी दज़ूरी कंदा आहियूं। मज़ूरी बि हाली त बंदि आहिनि, हाली काई शइ कान्हे का। बसि ईअं अलाह जे नाले ते कंहिंखां ॿिन्हिनि खां पाड़े मां अटे जी लप हुनखां थो खणी अचे, हुनखां थो खणी अचे, हिन मार जो ईअं गुज़ारो आहे। तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो इहो ई चवणु हुयो त बरसाति सबबु जेके असांजा घर ड्रही पट पइजी विया आहिनि ऐं हिन महिल ते जो ॻोठाणा खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। ॻोठाणनि ज़िले इंतिज़ामिया खे अपील कई आहे त जल्द असांजी वार करे बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरा टीम सां गॾु ज़ाद मोहम्मद गाडी, धरती टीवी न्यूज़, जोही।